बबुर जवण सलाम दोस्तों आऊं आया तव्हां जो मेज़बान काशान। अॼु आऊं तव्हां खे ॿुधाईंदसि बबुर जे बारे में। असांजे इलाइक़े में बबुर जो वण हर जाइ ते वाफ़र मिक़दार में मौजूद मिले थो। बबुर जो वण बकरियुनि जी खुराक लाइ घणो इस्तेमाल में अचे थो। बबुर जो वण कद ऐं जिसामत में तमामु वॾो ऐं घाटो थिए थो। बबुर जे वण जो काट तमामु मज़बूत हूंदो आहे, जंहिं मां कुर्सियूं, बेंचूं, मेज़ूं, सोफ़ा ऐं अलमारियूं ठहनि थियूं। बबुर जे वण में कंडा जाम थियनि था, जंहिं करे हिन वण जूं टारियूं लोड़नि में इस्तेमाल में अचनि थियूं। बबुर जे वण जा असां वटि 2 क़िस्म मिलनि था, जिन मां हिक खे काबुली बबुर चवनि। ही काबुली बबुर आहे। ऐं ही आहे सिंधी या देसी बबुर। बबुर जे हिननि ॿिन्ही क़िस्मनि में सियारे में पीला गुल ऐं ऊन्हारे में पलड़ा थियनि था। बबुर जे गुलनि खे हकीम ॻोल्हींदा ऐं मेड़ींदा आहिनि, जंहिं मां दवाऊं ठहंदियूं आहिनि। बबुर जे पलड़नि खे वरी धनार ॻोल्हींदा ऐं मेड़ींदा आहिनि, जिन खे ॿकरियूं जाम खाईंदियूं आहिनि। बबुर जे पलड़नि मां चेचका निकिरनि था, जेकी बबुर जे ॿीहर फुटण लाइ ॿिज जो कमु ॾींदा आहिनि। बबुर बहिराड़ी जे इलाइक़नि लाइ नेमत मिसल आहे, जंहिं जी छांव में कचहरियूं ऐं मेला थींदा आहिनि।